वक्त छाते वरी छाते मो गंदो कयो थी सॼो ॾींहुं मोकिले छॾियो था झार ते त पोयों ना पाणी जी संभार आहे ना मानी जी संभार आहे ॿाहिरि को हमरा इहो त संभार कंदा कयो न उस ते असांजो मोकरो कयो था उते बीठा आहियूं झार ते सॼो ॾींहुं डुकायूं त हा करे करे असांजो काकड़ो पीजी वियो आहे मानी को मोकिलियो को पाणी मोकिलियो को हमरा ॿाहिरि बीठो आहे इहो सार संभार लहो केड़ो तू थर ते बीठो अची करे मानी खाई वने आ न छाते मो गंदो कयो थी अञा ई सदाई असांजे मथां कावड़ सॼो ॾींहुं कमु कर घाह कर कुतरा कर वरी साईं झार ते मोकिले छॾींदा ना पाणी ना मानी बस वालेकुम अस्सलाम अची वियो बुराई हाँ बा मां हलाऊं तो हे ॾेथ मो पाण ठीक आ मान जमो जा त तू हल अभी बे वेण जी सलाह कोन हणदा छा वे कमदार वे अभी बे छाते तवजो झड़ो लगो थियो छड नी के कमदार तू बुधाए तुजो की अचण थियो आहे अभी बे तू तो वडे भाग वारा जो तोखे भोतार संभालियो खैर ताए कमदार भोतार जो को खास कमा छा अभी बे खैर आ इने मिले संभाले तोखे जे माके भोतार चयो तिने हलियो मु भी माके विचारो टुकुर खाइणो आ यो वरी की कमदार अभी बे मिले तू इनो आंडरो सणबो थिंदो तू भी वडो को चंडरो आ कमदार छड़ो गाड़े बोड़ जी कढा ठीक है अभी बे हाणे तुंजो भाज अचण जो टाइम थी वेंदो हूं भी माते सड़दो आ पर तुंजो इंतजार रहंदो ठीक है कमदार माके टाइम मिलियो तई तुम रुकाए पोटर झार रुकाए शायद तोखे सारो न नसीब थींदी छो कमदार छो वरी छाजीड़े रेस जमीन वठे तो हलड़े हल हाणे ना बाटा असां जमीन कोन खपाईंदासे बस हाणे बस तूने गले कासा तो रेस जे कमदार सा मां कमदार फोटो एड़ो हणदा सोटो जो माण्हू बसी न दे तू रे रेस जो माण्हू आ तने करे ते चुप कयो वेठो आहीं न त एड़ा पादर हाणे कढाया आए तूं केर कांखे पादर हणदो कोई खबर कोनी हलड़े हल हवा लगे थियो वरी जमीन जो सौदा कर अकेला जान फैसला है अटल माते लहजे जिया कोई खुदा गोर दे न बनची होए आ दा बटेरी दियान वहां भी फसल त न फसल तो सुठो थियो आ न फसल दा सुठो थियो आ अदा मु बुधवा जमीन खपाए तो छो न पान भला दिमाग खराब थियो दी जा जडे नंढड़ा होया से जमीन संभाली ते हाणे वडा थियो हाणे खपाइंदा से हाणे जमीन खपाए भला पिनते या न दा या गाल ना है कमदार जमीन दे मता छो तो लमारा दे यो वरी कमदार वारी केड़ो आ कमदार फोटो हाणे सा न पान मगा सवारो सोटो न दा मु डमर का लारायो मां चो घणी शैतानी थी वेंदी लगे इए तो जाबर खान सा मिलनो ही पवंदो कमदार जो वरी छाते दिमाग फेरियो आ भोतार मां हबीब के जापो दे आयो ठीक है बाबा कमदार पोए कदी इंदो भोतार चाहे बियो कम में आ मां सबाणे जा बेडी अची वेंदो अदा साईं हबीब के खैर में घुरायो था हाकिम खान हबीब के इन लाइ घुराया थो हबीब वॾे कम जी शइ आहे हबीब असां खां कॾहिं बि कंद न कढायो आहे छो जो हबीब के कहिड़ो बि कमु चऊं असांजे लाइ हर वक़्तु तयारु हूंदो आहे अदा साईं हबीब असांजो हर कमु करण लाइ तयारु हाणे छाजे खां घुरायोसि था हाकिम खान अहिड़ो को ख़ासि कमु न आहे हबीब के इन लाइ घुरायो आहे वॾो टाइम थी वियो आहे उन सां मिलिया न आहियूं दिलि घुरियो त उन जे लाइ घुरायो आहे ठीक है दादा जेका तव्हांजी सलाह हबीब सुठो माण्हू आहे भोतार शाबाश जो दवा जो पसंद थियो कमदार तू को भी फिक्र न कर ईअं सम्झ त इहा ज़मीन हाणे जाबिर खान जी आहे जाबिर खान जी भोतार शाबाश जो भाउ मां सां मिलियो हो त चए पियो त मां वॾेरे खे ज़मीन न ॾींदो वॾा फाड़ा हाणे पियो चए पियो रेस छा कंदो कमदार तू सब्र कर सिर्फ़ इन खे इहो फसल खणण ॾे सराओ असांजी आहे असांजी बाबा
नबन ये मछारो भी अलाए काॾे वियो असांखे बि दरिया पार करणो आहे अदा कयूं था हलूं मोड़तासीं हूं बि हेॾे हिते छॾे पोइ हलंदासीं घर हल न पाण त पधकायूं था हलूं असां देवरी तूं कंदा मां कयां हुया बि मूंखे कोन हलाइणी दीदी तूं पाण हला हल त हलूं न पाण भला मज़ो आयो सवारी ते ॾाढो मज़ो आयो था अदा इहो किथां सिखियो हलाइण अड़े पाण पटियो मछुआरो हूंदो न आहे पोइ पाण गेलियूं वेंदा हूंदा आहियूं न बन इहे थी मुंहिंजा दोस्त इन्हनि जी ॻाल्हियूं कंदा आहियां तूं हा इहे ई थी अचु वियो शाबाद वेहो 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 शाबाद मस्तु असांने मोह कयो थी बसि सोडाल छा कयूं सोडाल तव्हांजी ऐं मुंहिंजी बि सिक लॻी ॾाढी मिलण लाइ हलिया आयासीं पाण त कॾहिं न ईंदो असांॾे शाबाद ख़बर बि अथी असांखे पाबंदी आहे मुंहिंजी बि सफ़ा तव्हां ख़ामोश लॻा पिया आहियो छो भला शाबाज़ दुश्मनी वधी वञ वॾेरे जा ज़ुल्म हलनि था नी मुंहिंजी बि हाणे छो लाथो थी जेॾी महिल बि ज़रूरत पई हुकुम कजांइ ॿिनि ॻाल्हियुनि खे छॾियो मुंहिंजी वञ चांहि जो बंदोबस्तु कर न मुंहिंजी बि न चांहि पीअण जो हाणे टाइम न आहे असां वटि काफ़ी टाइम थी वियो असां बि हिते वेठा आहियूं पोइ हिते ज़मीन बि संभालणी आहे सॼो ॾींहुं झाड़ बार पई आहे उते ॾिसण त पियो हाणे पका थी विया आहिनि फसल बि हाणे असांखे इजाज़त ॾियो त असां निकिरूं हाणे शाबाज़ मानी त न खाधई चांहि त पीती वञनि मुंहिंजी बि तव्हांजो ऐं असांजो कहिड़ो हिसाबु आहे अदा सोटल हथियार जो शौक़ु कॾहिं वठी ॾिनो पोइ अधो तूं कोन वठी ॾिनो हुई अधे खे चई चई थको आहे हथियारनि खां परे भाॼी त भलो थी हथियार जेके आहिनि न वेड़ा ई वञाए छॾींदा आहिनि पोइ हाणे मोकिलणी कोन्हे असांजो फसल बि ॾिसण में तयारु बीठो आहे हाणे झाड़ खाई वेंदी
ओ सात चिनी व्या प्यारा असां खां प्यारा असां खां अॼु त प्यारा प्यारा गीत गाए थो। ए बि अलाए काॾे संभरिया वञनि था बाटी पा खणी असांखे ॿुधायो हा काॾे वञे तो वॾा तूं हाणे ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾे वञी ज़मीन तो चकर ॾेई आ उत मथे। ठीक आ ज़मीन ते वञा थो पर वञी काॾे तो वञा तो जाबिर खान ॾे कल कमदार आयो ॾिठो न हुई। ॾिठोम सोणो सिबतो तव्हां बि ॻाढ़े बोड़ जी काढो साईं वञ खाई आ ॻाढ़ो बोड़ ठरी न वञे हाणे मथे चटण खे छॾे वञी ज़मीन संभाल। ठीक आ मां वञा थो पर तूं पहिरियां वञ निभागो न बन वी अञा निंड सुतो पिया ज़मीन ॿाहिरियों धार खाई वई पका लाना हिन निंढनि खे कहिड़ी ख़बर खफ़ो त असांजी ॻिची में आहे न हल वो न बन सॼो ॾींहुं निंड सुतो पियो आहे वरी आयो अड़े वो निभागा न बन हली आ ॿार ॾिसे नथो अञा ही मुतबार असांजो सुम्हंदो हल निकिरी आ रे निभागा निकिरी आ रे ॿाहिर पतो हाणे इज़राइल 5 मिनट घर में सुम्हण बि न ॾींदे। हाणे हल ओॾे हल ज़मीन ते हल वञा तो हल हाणे हलण जी कर उते मुंहिंजे लाइ छा बुसरी पकी पे चकाईंदो छॾ बुसरी के हाणे हल बुसरी खराए तो मोटी आ पो हल हिन निभागन खे कहिड़ी ख़बर निभागो 50 रुपयो ख़र्ची वठे तो वञी नेमू वारे होटल ते वेही खपाए तो अचे अलाए चां बि भली ॾियनि त कोन अलाए असां खे त मुढो ई सुठी न ॾींदो आहे अलाए कहिड़ो हिननि जो नसीब आहे चांहि बि सुठी पीआरींदो शायदि छा तेरे खिली दो हसड़े खिलण रास्ते ता बांधा छा अरे या तोखे ख़बर न आहे त कमदार गॾु कंहिंसां आहे रस्ते वारे माण्हुनि जो तूं खिलण बंदि कंदे छा न बन अरे रस्ते वारनि जो खिलण बि हद में हूंदो आहे मूंखे ॾिसी खिलियो आहे तूं कहिड़ो रे आसमान त लही आयो आहीं छॾे ॾियां तो जो कोनी जेकॾहिं ॿीहर तो अहिड़ी ग़लती कई न गिले मारींदोसांइ तूड़े मोते हथ कयो आहे पछताईंदे बस रे हल कमदार हबीबा तो मोते हथ कयो आहे पछताईंदे तूं इन न चवंदा त पलांद पुराणा थींदा आहिनि मां पंहिंजो पलांद ॻाए वॼाए वठंदोमांइ छा हाल आहे बाबा शाहबाज़ ख़ुशि हो चाक ॿियो ख़ैरु आहे छा खाईंदव पींदव शाहबाज़ भोतार कंहिं शइ जी ज़रूरत न आहे पोइ हुकुम कयो बाबा कीअं अचणु थियो आहे भोतार तव्हां वारे कमदार ॾाढो परेशान कयो आहे असांजे छोकिरे खे उहो झाड़ ते बीठो हूंदो आहे उन सां तकड़ त ॻाल्हाए त पियो अलाए छा सिस्टम पोइ छा शाहबाज़ कमदार जी इहा मजाल जे तव्हांखे तंग करे थो बाबा कमदार हिते अचे मां उनखे सम्झाए छॾियां थो अॻिना तव्हांखे तंग न कंदो बाबा भोतार पाण ॾिसो था पिया अॼुकल्ह छोरा वात गड़ा ये हाथा पई थी वई वरी बि असां टेंशन में अची वेंदासीं ऐं तव्हां मां मूंखे इहा ई उमेद हुई शाहबाज़ नाराज़ न थियो त हिकिड़ी तव्हां सां मां ॻाल्हि कयां हुकुम कयो भोतार जेकी ॻाल्हि आहे दिलि खोले ॻाल्हि कयो तुंहिंजी ज़मीन सेंटर वारी मूंखे ॾाढी पसंदि अची वई आहे बाबा जे तूं मूंखे इहा ज़मीन ॾिए त पोइ तोखे माला माल करे छॾींदो भोतार उहा ॻाल्हि न आहे तव्हां ॻोठ जा चङा मुड़ुस आहियो पर इहा ज़मीन असां न खपाईंदासीं अबनि ॾाॾनि जी ज़मीन आहे असां भोतार तव्हां कीअं ॾेई सघूं था असां ठीकु आहे शाहबाज़ वरी बि सोचे वठि जे मूंखे ज़मीन ॾींदे तूं माला माल थी वेंदे भोतार हाणे मोकिलणी कोन्हे बाक़ी ज़मीन जो असरु न कजां
ठीकु आहे शाहबाज़, ॾिसां थो त तूं मूंखे ज़मीन कीअं नथो ॾीं।